सिंध में अंगारे ऐं अरबा ते महाबोड 15 खां 16 लख माण्हू मुतासिर थियण जो ख़तरो। सीनियर सूबाई वज़ीर शजील इनाम मेमन जो चवणु आहे त सिंध में बोड सबबि 15 ज़िलनि जा 15 खां 16 लख माण्हू मुतासिर थियण जो ख़दशो आहे। गुडू, सखर ऐं कोटड़ी बैराज वटि पाणी जा वहिकिरा वधी विया आहिनि। पाणी जो वॾो वहिकिरो अंगारे ऐं अरबा ते सिंध में दाख़िल थींदो। गुडू बैराज वटि हिन वक़्तु कंहिं बि क़िस्म जी हंगामी सूरताल नाहे। ज़िला इंतिज़ामिया ऐं ॿिया इदारा मुकमल तौरु अलर्ट आहिनि। बोड दौरान बरसाति थी त हालतूं ख़राब थी सघनि थियूं। हर 3 कलाकनि खां पोइ बैराज जी सूरताल बाबति आवाम खे आगाह कयो वेंदो। सिंध सरकार बोड जी सूरताल बाबति कंट्रोल रूम क़ाइमु करे छॾियो। अमलो 24 कलाक मौजूदु रहंदो। पंजाब में बोड दौरान हिकु दफ़ो ॿीहर बरसाति, फ़ौतुनि जो अंगु वधी 30 थी वियो। बोड सबबि 15 लख खां वधीक माण्हू मुतासिर, 4 लख बेघर। कसूर ऐं मुल्तान शहर खे ख़तरो बरक़रार। लखे माण्हुनि जे महफ़ूज़ हंधनि ते लटपलाण। रावी दरिया जे वहिकरनि में साहिवाल, ओकाड़ा, इटूबा टैक्सिंग लाइ ईंदड़ 48 कलाक अहम करार। मुल्तान शहर खे चिनाब जे वहिकरनि खां बचाइण लाइ हेड मोहम्मद वाला वटि कट ॾियण जूं तयारियूं। मरला, कानकी, कादराबाद ऐं टिमुही वारे हंधि पाणी जे वहिकरनि में मुसलसिल वाध। सियालकोट जी हवाई अॾे मां बोड जो पाणी निकाल न थी सघियो। उॾामू लाहौर मुंतक़िल। DGPDA जो चवणु आहे त भारत सां पाणी बाबति ॼाण जी फरहमी लाइ को बि मुनासिब बंदोबस्तु नाहे। भारत मां ईंदड़ कुझु ॾींहनि दौरान 70,000 क्यूसेक खां वधीक पाणी अचण जो ख़दशो आहे। वज़ीर आला पंजाब मरियम नवाज़ चयो आहे त भारत तरफ़ां डैमनि जा स्पिलवेज़ खोलण सबबि बोड जी सूरताल पैदा थी आहे। समूरा इदारा बोड मुतासिरनि जी बहाली लाइ कमु करे रहिया आहिनि। इमदादी कार्रवाई तेज़ करण जी हिदायत कई आहे। मुतासिरनि लाइ स्कूलनि जी इमारतूं बि इस्तेमालु करे सघजनि थियूं। केतिरनि ई ॾहाकनि खां पोइ पंजाब बोड खे मोड़े रहियो आहे। पंजाब हुकूमत मुतासिरनि खे कंहिं बि सूरत में अकेलो न छॾींदी। सूबाई वज़ीर फोकल पर्सन मुकेश कुमार चावला तरफ़ां कंदकोट में टोड़ी बचाव बंद जो दौरो, सूरताल जो जाइज़ो। संदसि चवणु आहे त बोड जी सूरताल खे मोड़ ॾियण लाइ इंतिज़ाम मुकमल कया विया आहिनि। बचाव बंदनि सां गॾु मेडिकल ऐं वेटनरी टीमूं जोड़ी वियूं आहिनि। सिंधु दरिया में पाणी जी सतह ऐं हिफ़ाज़ती बंदनि जी निगरानी कई पई वञे। पंज हंध ते पाणी पहुचण खां पोइ सिंध ॾांहुं ईंदड़ पाणी जी ख़बर पइजी सघंदी। ज़राअत वारी सूबाई वज़ीर फोकल पर्सन मोहम्मद बख्श महर चयो आहे त घोटकी में पाणी 6 लख क्यूसेक खां वधी वियो त फ़ौज ऐं रेंजर्स खां मदद तलब कई वेंदी। मां बोड खे मुंहुं ॾियण लाइ तयारियूं कयूं पियूं वञनि। पंजाब मां बोड जो पाणी कुझु ॾींहंनि अंदरि गुडू बैराज वटि पहुची वेंदो। इंसानी जानियूं कंहिं बि सूरत में ज़ाहिर न थियणु घुरिजनि। हुकूमत जी पहिरीं तरजीह आवाम जी जान ऐं माल जी हिफ़ाज़त करणु आहे। सूबाई वज़ीर मोहम्मद बख्श महर तरफ़ां कादरपुर शैंक ऐं लूप बंद जो दौरो। वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह जो बोड जी सूरताल जी निगरानी लाइ मुक़ररु कयल सूबाई वज़ीरनि सां राब्तो। बचाव बंदनि जी निगरानी सख़्तु करण जी हिदायत। आबपाशी वारी वज़ीर जाम ख़ान शोरे जी ब्रीफिंग। वॾे वज़ीर मुराद अली शाह जो चवणु आहे त आवाम जी जान ऐं माल जी हिफ़ाज़त लाइ सूबाई वज़ीर दरियाउनि ते मौजूदु आहिनि। सूबाई वज़ीर बैराजनि ऐं बचाव बंदनि जी मुसलसिल निगरानी जारी रखनि। दरिया किनारे या कचे में आबाद माण्हुनि खे सिंध सरकार सां सहकार करणु घुरिजे। पंजाब ऐं सिंध खां पोइ बलूचिस्तान में बोड जो ख़तरो। जाफ़राबाद, रुझान, ओस्ता मोहम्मद ऐं सोबतपुर ज़िला मुतासिर थियण जो ख़दशो। आबपाशी वारी सूबाई वज़ीर सादिक उमरान जो चवणु आहे त सिंध मां बोड जा वहिकिरा 2 सेप्टेम्बर ते बलूचिस्तान में दाख़िल थियण जो इम्कानु आहे। नसीराबाद में कैंप ऑफिस क़ाइमु करे सिंध सरकार सां मुसलसिल राब्तो आहे। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ जी 6 ॾींहनि जे दौरे ते चीन आमद। त्याजन शहर में शानदार आजियां। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ चीनी सदर शी जिनपिंग ऐं वज़ीर आज़म सां मुलाक़ातूं कंदो। शंघाई सहकारी तंज़ीम जे इजलास में शिरकत कंदो। भारत सां ॻाल्हियूं रुॻो बराबरी जी बुनियाद ते थींदियूं। मोदी सरकार जी न्यू नॉर्मल वारी पॉलिसी दफ़न थी चुकी आहे। जेकॾहिं भारत ॻाल्हियूं चाहे थो त ठीकु आहे, न त को मसइलो नाहे। अफ़गान हुकूमत तहरीक तालिबान ख़िलाफ़ कार्रवाई करे या सरहद खां परे मुंतक़िल करे। नायब वज़ीर आज़म इसाक़ डार। सिंधी एसोसिएशन ऑफ नॉर्थ अमरीका जो अमरीकी रियासत टेक्सास जे शहर होस्टन में 41 सालियानो कन्वेंशन। शाइरनि जी सरताज शाह अब्दुल लतीफ़ भिटाई ते सेमिनार। डॉक्टर मिठल वकासी, अयाज़ लतीफ़ पलीजो, सैयद मोबला शाह, डॉक्टर अब्दुल गफ़ूर मेमण ऐं डॉक्टर नासिर जमाल पठान तरफ़ां मुकाला पेश। हसन मुजतबा जी सदारत हेठि आलमी सिंधी मुशाइरो। अब्दुल गफ़ार तबस्सुम, ज़ाहिद राजपर, मोहम्मद अली महर, इसाक़ तुनियूं ऐं बख़्शन मेहरबानी समेत ॿियनि तरफ़ां तकलीफ़ूं पेश। खाणोठ वेझो कोयले जी खाण में लिफ्ट मशीन जी तार टुटण सबबि खिपरी वासी 2 पोरियत नौजवान किरी फ़ौत। फ़ौती आकम राजड़ यूसुफ राजड़ जा मड़ एम्बुलेंस बदिरां
जीपुनि ज़रिए अबाणे ॻोठ पहुचाया विया। सराड़ी बरसा मेरान हाईवे ते कराची खां पंजाब ईंदड़ मुसाफ़िर कोच कल्टी 40 ॼणा ज़ख़्मी नवाबशाह में ऐं सकरन जे इस्पताल ॾांहुं मुंतक़िल। रेस्क्यू 1122 मूजिबि हादसे में 40 खां वधीक माण्हू ज़ख़्मी थिया। ज़ख़्मियुनि में औरतुनि ऐं ॿार बि शामिल आहिनि। मलीर जे इलाइक़े शाह लतीफ़ टाउन में बिजली जी बंदिश ख़िलाफ़ एहतिजाजी धरणो। क़ौमी शाहरा ब्लॉक शहरनि ऐं पुलिस विच में चकरियूं। एहलकारनि जी लठबाज़ी। मोट में एहतिजाज कंदड़नि जो पथराव। 2 एहलकार ज़ख़्मी। एहतिजाज कंदड़नि जो चवणु आहे त केतिरनि ई ॾींहंनि खां बिजली बंदि हुजण सबबि पाणी फ़राहमी मुअतल आहे। कारोबारी सरगर्मियूं पिणु मुतासिर थी रहियूं आहिनि। इसराइली फ़ौजी गज़ा में फ़लस्तीनी मज़ामती तंज़ीम हमास जे तर्जुमान अबू उबैदा खे निशानो बणाइण जी दावा। इसराइली मीडिया मूजिबि इसराइली फ़ौज हिकु रिहाइशी इमारत जी पहिरीं ऐं ॿी इमारत ते हमलो कयो। हमले में हमास जे हथियारबंद विंग जे तर्जुमान अबू उबैदा खे निशानो बणायो वियो। गज़ा में इसराइली फ़ौज जे हमलनि में वधीक 77 फ़लस्तीनी शहीद थींदड़नि में इमदाद जो इंतज़ारु कंदड़ 19 ॼणा बि शामिल। बुख वगे वधीक 10 ॼणा फ़लस्तीनी हयाती विञाए वेठा। ऐं 3 मुल्की T20 सीरीज़ में पाकिस्तान UAE खे शिकस्त ॾेई छॾी। पाकिस्तान तरफ़ां हसन अली 3, मोहम्मद नवाज़ 2 ऐं सलमान मिर्ज़ा 1 विकेट वरिती।